फर्स्ट क्लास रिकॉर्डिंग हले भाई ओके हे फिल्म डिजाइन सही है हां ओके हां फर्स्ट क्लास रिकॉर्डिंग के अब तू थोड़ो पोते थी ना जानी सारा थोड़ो पोते फ्रेम में बिठो तू ऑडियो तो करे ना थोड़ो वेजो खणी ने वेजो थोड़ो अगते खणी ने इते सही ना है फ्रेम अगते खणी ने वेजो खणी खणी बस उडाम दो नहीं हाले उडाम दो ना सही ते सुतल शॉट कर ट्रेक वो तो चाचा है रे थी वने अरे बड़ा है रे थी वो तो बुद्धि अरे रिकॉर्डिंग हले भी ओके ओके ठीक है फर्स्ट क्लास थोड़ो वेजो यस रिकॉर्ड तेरे अंदर दी ओके खामोश कैमरा रोल उन्हनि खे अहिड़ो सबक सेखारणो आहे जो उन्हनि जो पीढ़ियूं यादि कनि छो त शेरल शींहं आहे शींहं ऐं शींहं खां शिकार बचे इहो शेरल जो शान नाहे अचो सोट न वञो या अल्लाह तू फिर आई मुलाकात ठीक है सर ठीक है वीओ चो सागी अपने सिंगर चो दोस्तों ड्रोन उड़ायो